तरफ़ां शेर सिंध मलाखड़नि जो सिलसिलो कामयाबी सां जारी आहे। कराची डिवीजन जा मुक़ाबला अॼु मलीर फुटबॉल ग्राउंड में थी रहिया आहिनि, जिते पहलवान ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां रांदियुनि वारे वज़ारत जे सहकार सां सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल खे हथी ॾियण लाइ शेर सिंध मलाखड़नि जा 5 मरहला कामयाबी सां मुकमल थी विया आहिनि। कराची डिवीजन जा मुक़ाबला मलीर जे फुटबॉल ग्राउंड में थी रहिया आहिनि। मुक़ाबलनि में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा पहलवान हिस्सो वठी रहिया आहिनि, जॾहिं त केतिरा शिदाई बि मुक़ाबलो ॾिसण लाइ मैदान ते पहुतल आहिनि। शेर सिंध मलाखड़े जी शुरूआत सखर डिवीजन जे मुक़ाबलनि खां थी, जेके घोटके जे रहमू वाली पार्क में कराया विया। शेर सिंध जे समूरनि डिवीजन सां पहिरें ॿिए जोड़ में कामयाबी हासिल कंदड़ मल पहलवान जो फाइनल कराची में थींदो, जिते पहलवान मल जे वॾे में वॾे एज़ाज़ शेर सिंध जो टाइटल खटण लाइ ज़ोर आज़माईंदा। शेर सिंध मलाखड़े में कराची डिवीजन जा मुक़ाबला कराची जे इलाइक़े मलीर में थी रहिया आहिनि। पिपरी जे ग्राउंड में मल पहलवान ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। अवां खे ॿुधाईंदा हलूं त इन हवाले सां वधीक तफ़सील असांखे ॿुधाईंदो शबीर लाशारी। जी शबीर। बिल्कुल हिन वक्त जेको आहे पिपरी ग्राउंड अंदर जेके पहलवान आहिनि उन्हनि जा जोड़ ठहण शुरू थी विया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त हिन वक्त हीअ ॿ पहलवान आहिनि जिन जो जोड़ ठहियो आहे। ॿई हिक ॿिए जो जेको आहे संदरो ठाहिनि पिया। हीअ आहे शेर अली जोगी ऐं हेॾा आहे सिकंदर मज़ारी। हीअ ॿई कराची जे चोटी जा पहलवान आहिनि। इन्हनि ॿिन्ही जो जेको आहे उहो जोड़ ठहियो आहे। इहे ॿई जेके आहिनि उहे संदरा छिकींदा ऐं ॾिसणो इहो आहे त इन्हनि ॿिन्ही मां केरु जेको आहे कंहिंखे मारे थो। हिन वक्त जेको आहे कराची मल एसोसिएशन जो जेको सदर आहे उहो मुख़्तलिफ़ जोड़ ठाहे पियो ऐं जोड़ ठहण खां पोइ मल पहलवान हिक ॿिए जा जेके आहिनि उहे संदरा छिकनि पिया, संदरा ॾियनि पिया। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। उम्मीद बस हाणे इहो आहे जेके मौलाडे राय जेको ॿ विढ़ंदा जंहिंमें हिकिड़ो चढ़ंदो। साईं पहलवान त भलो आहे, मुक़ाबला कयूं था। अलाह को शोभ थींदी असांजी इंशाअल्लाह ताला विढ़ंदा मुक़ाबला थींदा। नाज़रीन तव्हां ॾिसो था त पूरे मैदान में हिन वक्त जेको आहे जोड़ ठहण शुरू थी विया आहिनि ऐं जोड़ ठहण खां पोइ पहलवान हिक ॿिए जा जेके आहिनि उहे संदरा ॿधनि पिया ऐं जेको कराची मल एसोसिएशन जो जेको सदर आहे बहराम ख़ासि कली उहो मुख़्तलिफ़ जोड़नि जा जेके नाला अनाउंस करे थो। उनखां पोइ जेके मल पहलवान आहिनि उहे हिक ॿिए सां जेको आहे संदरा ॾियनि था ऐं आस्ते आस्ते जेको आहे थोरी देरि खां पोइ जेको आहे जेके ऐलानियल जेके जोड़ आहिनि उहे हिक ॿिए जा संदरा छिकींदा ऐं बिल्कुलु मैदान ते हूंदा। पोइ ॾिसणो इहो आहे त कराची में जेको आहे कराची डिवीज़न मां जेको पहिरियों डिवीज़न जा जेके मुक़ाबला आहिनि उनमें मल केरु थो मारे, उनखां पोइ शेर सिंध जो जेको टाइटल आहे उहो केरु थो खणे। वरी मेहरबानी शबीर तफ़सील खां आगाही ॾियण जे लाइ। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं शेर सिंध मलाखड़े में कराची डिवीजन जा मुक़ाबला मलीर जे इलाइक़े में जारी आहिनि। मुक़ाबले में कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा पहलवान हिस्सो वठी रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बशीर संजराणी। जी नाज़रीन, मल जी तारीख़ सभ खां वॾो मलाखड़ो अॼु कराची डिवीज़न में थी रहियो आहे। हीअ जेके कराची जा जेके 6 ज़िला आहिनि उन्हनि जा जेके नाले वारा मल पहलवान आहिनि अवी ॾिसी सघो था त उहे लाइन में जेको सो अचनि पिया ऐं उहे जेको सो उन्हनि हिकिड़ी चौकड़ी ठाही आहे। उन चौकड़ीअ में वेहण खां पोइ हिननि जी जेका मल आहे उहो मल शुरू थींदी। वॾे अंग में हज़ारनि जे तइदाद में जेके आहिनि उहे हिते माण्हू पहुची चुका आहिनि ऐं हीअ कुर्सियूं जेके आहिनि तक़रीबन कुर्सियूं भरिजी चुकियूं आहिनि। असांजी कैमरा जेकॾहिं अव्हांखे ॾेखारे सघे थी त असांजो जेको स्टेडियम आहे फुटबॉल जो बिल्कुलु ई मथे जेको आहे सो भरिजी चुको आहे। अञा बि माण्हुनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त मल पहलवान जेके आहिनि उहे पहुची चुका आहिनि, उहे झूमरियूं हणनि पिया ऐं अॼु जेके आहिनि उहे मल पहलवान उर्मीद आहिनि त अॼु शेर सिंध मलाखड़ो जेको आहे उहो कराची जेको आहे सो विन कंदी, कराची शेर सिंध मलाखड़ो खटींदी। हिन वक़्तु ही जेके आहिनि मलाखड़े जा जेके मल पहलवान आहिनि उहे हिन गोल दायरे में घुमी करे पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कंदे नज़र अचनि था पिया। हिन वक़्तु वॾे अंग में पुलिस जा एहलकार आहिनि। हिते जेके वॉलंटियर जेके आहिनि उहे तक़रीबन 100 खां वधीक जेके आहिनि उहे वॉलंटियर बि मौजूदु आहिनि जेके पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी वरी मेहरबानी बशीर इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन शेर सिंध मलाखड़े जा वधीक तफ़सील बि असां शेयर कंदासीं, पर हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो। वठूं था हिकु ब्रेक खां पोइ असां असां गॾु हूंदासीं।